कंबरमा वाक़िया कंदासी कंबर वेझो ॻोठ मोहम्मद हसन चांडियो में जहिड़े दौरान क़त्ल थियल चङे मुड़िसो केस दाख़िल कयो वियो आहे। मौला बख़्श चांडियो जो केस संदसि घरवारी जी फ़रियाद ते 11 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में हाकिम अली चांडियो, गुलाम मुस्तफ़ा, रफ़ीक चांडियो ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। धुरियुनि में छिकताड़ बरक़रार आहे, जॾहिं त पुलिस जहिड़ो टारण लाइ चौकियूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि। ख़बर वाक़े ॾियूं पिया नाज़िन। कंबर खां कंबर वेझो ॻोठ मोहम्मद हसन चांडियो में जहिड़े दौरान क़त्ल थियल चङे मुड़िस जो केस दाख़िल कयो वियो आहे। मौला बख़्श चांडियो जो केस संदसि घरवारी जी फ़रियाद ते 11 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर कंबर खां कयूम चांडियो लाइन ते मौजूदु आहे। जी कयूम, तफ़सीलनि खां आगाह कजो। बिल्कुल कंबर अलॻि ॻोठ मोहम्मद हसन चांडियो भरिसां गुज़िरियल ॾींहुं क़त्ल थी वियल रहिस मौला बख़्श चांडियो जो केस संदसि घरवारी इक़बाल ख़ातून जी फ़रियाद ते दोस्त अली बंगला थाणे ते 11 जवाबदारनि हाकिम अली चांडियो, गुलाम मुस्तफ़ा चांडियो, रफ़ीक चांडियो, गफ़ूर चांडियो, अयूब चांडियो, नादर, सरताज, नूरुल्लाह, सनालाह, मेराज समेत दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त हिन वाक़े में मुलविस जवाबदारनि मां हिन वक़्त ताईं को बि गिरफ़्तार न थी सघियो आहे। धुरियुनि में छिकताड़ वारी सूरत बदस्तूर जारी आहे। इंतज़ामिया जे तरफ़ां ॻोठ में जेको आहे पुलिस पिकटूं क़ाइमु कयूं आहिनि त जीअं खून रेज़ी झेड़ो वधी न सघे। जी ठीकु आहे, कयूं वॾी महिरबानी अवां तफ़सील ॾिना। जी नाज़िन, कंबर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर कयूम चांडियो असांखे तफ़सीलनि खां आगाह करे रहियो। कंबर वेझो ॻोठ मोहम्मद हसन चांडियो में जहिड़े दौरान क़त्ल थियल चङे मुड़िस जो केस दाख़िल कयो वियो आहे। मौला बख़्श चांडियो जो केस संदसि घरवारी जी फ़रियाद ते 11 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में हाकिम अली चांडियो, गुलाम मुस्तफ़ा, रफ़ीक चांडियो ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। धुरियुनि में छिकताड़ बरक़रार आहे। पुलिस जहिड़ो टारण लाइ चौकियूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि। ख़बर वाक़े कंबर खां ॾियूं पिया। कंबर वेझो ॻोठ मोहम्मद हसन चांडियो में जहिड़े दौरान क़त्ल थियल चङे मुड़िस जो केस दाख़िल कयो वियो आहे। मौला बख़्श चांडियो जो केस संदसि घरवारी जी फ़रियाद ते 11 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में हाकिम अली चांडियो, गुलाम मुस्तफ़ा, रफ़ीक चांडियो ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। धुरियुनि में छिकताड़ बरक़रार आहे, जॾहिं त पुलिस जहिड़ो टारण लाइ चौकियूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि। ख़बर वासा कंबर मां शेयर कयूं पिया। कंबर वेझो ॻोठ मोहम्मद हसन चांडियो में जहिड़े दौरान क़त्ल थियल चङे मुड़िस जो केस दाख़िल कयो वियो आहे।